बदीन शहर में कैलाश कोहली कत्ल केस। कत्ल कीअं थियो, कातिल केर, लाश किथे? ज़रियनि मूजिबि जेकी असांखे ॼाण मिली उहा अव्हां जे साम्हूं। बदीन ज़िले में पोरियत हारी कैलाश पुट चेतन कोहली जे बेरहमानी क़त्ल बैदि इलाइक़े में सख़्त छिकताण पैदा थी वई आहे, जॾहिं त इंसाफ़ लाइ धरणो पिणु जारी आहे। ज़रियनि ऐं वारसनि मूजिबि कैलाश कोहली रोज़ानो वांगुरु पंहिंजी ज़मीन बनीअ ते कमु करे रहियो हो। उन दौरान उन ज़मीन जो ज़मीनदार जंहिंसां अॻे ई तकरार वधण बैदि इल्ज़ाम आहे त बाअसर जवाबदार हथियार कढी फायरिंग कई, जंहिं सबबि कैलाश कोहलीअ खे सीने में गोलियूं लॻियूं ऐं हू मौक़े ते ई सख़्त ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी हालत में कैलाश कोहलीअ खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर न सही सघियो ऐं फ़ौत थी वियो। लाश खे पोस्टमार्टम लाइ सरकारी इस्पताल मुंतक़िल कयो वियो। पोस्टमार्टम बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो ऐं वारस लाश खणी बदीन हैदराबाद रोड ते लाश रखी धरणो रखी वेही रहिया। क़त्ल में सरफराज़ निज़ामानी नाले शख़्स मुलवस आहे। जवाबदार खे बाअसर ज़मीनदार ॿुधायो वञे थो। इल्ज़ाम आहे त वाक़िए बैदि जवाबदार फ़िरार थी वियो आहे। ज़रियनि मूजिबि पुलिस मूजिबि केस दाख़िल आहे ऐं जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई जारी आहे। वारसनि जो चवणु आहे त मामिलो ज़मीन जे तकरार जो हो। अॻु बि मक़तूल खे धमकियूं इहो ज़मीनदार ॾींदो रहंदो हो। मक़तूल ग़रीब हारी हो, जंहिंखे दॿाइण जी कोशिश कई पई वई। क़त्ल बैदि वारसनि ऐं सियासी समाजी अॻवाननि लाश रखी धरणो हयो। मुतालबा कया विया त कातिल जी फौरी गिरफ़्तारी, शफ़ाफ़ जांच, मुतासिर ख़ानदान खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। सूरतहाल ख़राब थियण बैदि SSP बदीन कमर रज़ा जिसकाणी पाण धरणे में पहुतो। मुज़ाहिरनि सां सिधी ॻाल्हि ॿोल कई, कातिल जी गिरफ़्तारी ऐं इंसाफ़ जी ख़ातिरी कराई। कामरेड सोढी कोहली धरणे दौरान ख़िताब कयो। कैलाश कोहलीअ जे क़त्ल ग़रीब पोरियत ते ज़ुल्म आहे। जेकॾहिं इंसाफ़ न थियो, तहरीक वधीक तेज़ कई वेंदी। कामरेड सोढी कोहली दमदार तक़रीर कई। जेसिताईं तुंहिंजे शरीर ते वरती आहे तेसिताईं नज़र आयो। मारे छॾ त मारे छॾ, तुंहिंजी गोली खे मुंहिंजी ज़रूरत आहे। मूंखे तुंहिंजी गोली जी ज़रूरत न आहे। रूपले जो रत आहियां। हर नगर पातल में जॾहिं ग़रीबनि सां ज़ुल्म थियो त हुनजो जबल चीरे निकिरल मां ई आहियां। तॾहिं हाणे इंसाफ़ वठी पोइ चुकंदसि, न त करे न चुकंदसि। अलाह जे आॾो, तव्हां जे आॾो ने पैसा वठी आया आहियो न, वञो निकामाणी में वठी नाहे। पुलिस मूजिबि छापा हया पिया वञनि। धरणो जारी आहे। इंसाफ़ ताईं एहतजाज जो ऐलान आहे। बदीन में कैलाश कोहली जो क़त्ल रुगो हिकु फ़र्द जो क़त्ल न आहे, पर ग़रीब हारी जे तहफ़ुज़ जो सुवाल बणिजी चुको आहे। हाणे नज़रूं पुलिस ऐं इंतिज़ामिया ते आहिनि तूं कॾहिं ऐं कीअं ऐं किथे कातिलनि खे कानून जे कटड़े में आणीनि था। ॾिसंदा रहो सोशल मीडिया सेंटर सिंध। सामीन, असांजी वीडियो जेकॾहिं तव्हां YouTube ते ॾिसो पिया त सब्सक्राइब कयो। जेकॾहिं असांजी वीडियो तव्हां फेसबुक ते ॾिसी रहिया आहियो त फॉलो ज़रूरु कयो ऐं अॻियां दोस्तनि ताईं पहुचायो। शेयर कयो, लाइक कयो, कमेंट कयो। वॾी महिरबानी। धरणे में जॾहिं SSP बदीन पहुतो, उन धरणे वारनि सां 12 रुकनी कमेटी सां ॻाल्हियूं कयूं। 24 कलाक जो टाइम वरितो। 24 कलाक में SSP छा थो करे? धरणे वारनि SSP खे मान ॾींदे फ़िलहाल धरणे खे ख़त्म करण जो ऐलान पिणु कयो आहे। सभु जेको आहे ॻाल्हि थोरी ध्यान सां ॿुधो। भाई ख़ामोश, हिकिड़ो मिंट ख़ामोश थियो। आपकी ॻाल्हि करे वठो। त SP जेको सो इहा चयो त मूंखे तव्हां 24 कलाकनि जो
ॾियो 24 कलाकनि में जवाबदार आऊं किथां बि अची ॻोल्हे तव्हांखे आऊं लाकअप जे हवाले कंदुसि, जेल जे हवाले कंदुसि। त जंहिं ते उनखां पोइ असांजी जेका हिते जी जेका 12 रुकनी जेका कमेटी हुई उन्हनि असां 12 रुकनी कमेटी ऐं पुलिस में जेके उनजा वारिस आहिनि, उनजो वालिद साहब ऐं छोकिरी जेका आहे उनजो बि वालिद साहब, उन्हनि सभिनी इहो असां गॾिजी फ़ैसिलो कयो त असां SP साहब जी ॻाल्हि खे असां मान ॾियूं था। असां उनखे 24 कलाकनि जो टाइम ॾियूं था। 24 कलाकनि खां पोइ अगरि माण्हू गिरफ़्तार न थियो त SP साहब खे असां वाज़ह लफ़्ज़नि में चयो आहे त पोइ जेको धरणो लॻंदो हिन खां चवण ते हूंदो ऐं उहो धरणो असां DC चौक बदियुनि ते हलंदासीं ऐं उनमें पोइ DSP SP AC जेके बि हिते जा मुलाज़िम आहिनि जेके उहो टोटल सभु पाण सां गॾु हूंदा। इहो फ़ैसिलो करे पाण हाणे धरणे खे ख़तमु था कयूं ऐं तव्हां सभिनी जूं महिरबानियूं जंहिं तव्हां हिन सभु जेको हिन धरणे में हिन जेको मज़लूम जेका बिरादरी जो ऐं हीउ जेको पर जेको जंहिंसां ज़ुल्म थियो आहे उन ख़ानदान जो तव्हां साथ ॾिनो, तव्हां सभिनी जा असां तमामु निहायती घणा थोराइता आहियूं ऐं हाणे पाण धरणो ख़तमु था कयूं। महिरबानी।